अज जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पिणनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पापनगर जे अचण वारा एपिसोड धमाकेदार, दिलचस्प, सनसनीखेज़ ऐं हणखण थियण वारा आहिनि। इन में तव्हां ॾिसो त होॾों मल्हार जी माउ घड़ी घड़ी माफ़ी वठणु अचे थी पंहिंजी भेण खां, ऐं उनजी माउ यानी मुरादा माउ जेको आहे न राबेल जी माउ माफ़ियूं कोन ॾींदी, ऐं इहा ॻाल्हि कंदी नूरल जेको किन कयो आहे मिठल केॾांहुं बि मुंहुं खणण जहिड़ो नाहे रहियो। होॾों सारंग चवंदो नूरल खे मल्हार खे चाचे जे करे मां छॾियोमांसि जेको आहे नी मुंशी खे, न मुंशी तुंहिंजे मथां इल्ज़ाम हणे पियो त इन खे पलाज खान छॾायो आहे, न त मां मथो फाड़े छॾियां हा। ऐं हिते मल्हार चवंदो आहे तूं हुएं लिहाज़ करे वएं, मां त मथो फाड़े ई छॾियां हा पर तूं लिहाज़ करे वएं। उन राबेल इहा ई ॻाल्हि कंदी आहे माउ पंहिंजी खे त मुंहिंजो दामन पाक आहे, मां गुनाहगार न आहियां, मूं ते एतबार कर। ऐं राबेल खे अञा ताईं इहो लॻे थो पियो त मूं ते हीअ एतबार नथा करनि, मतां मूंखे वाक़ई गुनाहगार सम्झंदा हुजनि। उन खे इहा ई परेशानी वरितल आहे, बार बार हू साॻी ॻाल्हि वरझाए थी पई मां जे अॻियां त मां पाक दामन आहियां, मां पाक दामन आहियां। बहरहाल हुननि खे केरु सम्झाए त हीअ त पंहिंजी जात सही आहे पर राबेल बि सही आहे। सॼो कमु नूरल नांग जो आहे, इहो नांग नूरल जेको आहे इन जो मथो फाड़णु घुरिजे, न त इहो किन कंदो धप कंदो सॼे मुल्क में। अञा ताईं उहो कमु वधाए रहियो आहे ऐं कम खे रोके न रहियो आहे इहो नूरो नांग को घटि न आहे। दोस्तों हर अपडेट बहितरीनु तव्हांखे बर वक़्त सां ॾींदा रहंदा आहियूं। असांजी इहा कोशिशि हूंदी आहे त अपडेट्स तव्हांखे मिलंदी रहे। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। थी सघे त शायदि को वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक कंदा।